अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा खुश आहे बिल्कुलु ख़ैर खे उम्मीद कयां थो सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुल जा ठेकनि ते ठहंदा रहंदा। जी हाँ दोस्तों, अॼु असांजी पीसी होटल खां रवानगी आहे, जिते असांजी रहाइश हुई नवाब शाह पीसी होटल में। ऐं वञूं पिया अॼु मीरपुर ख़ासि, ऐं मीरपुर ख़ासि स्टे कंदासीं। उते जेका आस पास जेके इलाइक़ा आहिनि, जिते जिते असांजा हीअ जेके थिएटर आहिनि, जेके ज़ोंग जो ये कमु हले पियो, उते वेंदासूं। मूंसां गॾु आहिनि असांजा बहितरीनु अदाकार पप्पू परदेसी, ऐं असांजा जेके सिंगर आहिनि राजा महिरबानी सर, थैंक यू। ऐं लाला सुधीर साहब वेठल आहिनि, ऐं असां ऐं ॿिया साईं आरिफ कलादी साहब, नज़ीर आकाश साहब वेठल आहिनि। ऐं दोस्तों रवानगी आहे पूरी जेका हीअ वेन आहे, वेन में वेठी चुका आहियूं। बसि हाणे थोरो इंतज़ारु आहे, उहो आहे त फीमेल आर्टिस्टनि जो इंतज़ारु आहे। जीअं पोइ पहुचंदी त पोइ वरी था रवाना थियूं था। गिलास तव्हां वटि आहे न? अस्सलाम वालेकुम। जी हा दोस्तों, असां हिन टाइम आहियूं ताहिर हिंगोरो टंडो आदमवे जो बहिराणी रोड ते। ऐं अॼु जेको असांजो स्पॉट आहे ताहिर हिंगोरो ॻोठ में, जेको असां हिते लॻायो अथसीं ज़ोंगर जेको थिएटर जिते पूरो जेको ही स्टेज, जिते पब्लिक थोरी देरि में अचण वारी आहे। ऐं अव्हांखे मां हीअ ॾेखारणु चाहियां थो, जेका लोकेशन आहे तमामु बहितरीनु लोकेशन ऐं ॿाहिराड़ी जी लोकेशन। जी हाँ दोस्तों, हीअ आहे ज़ोंग वारनि जो जेको आहे फ्लोट, जेको हीअ ॿार रोडनि ते घुमाईंदा फिराईंदा आहिनि। हीअ फ्लोट आहे। और क्या हाल है? ऐं दोस्तों हीअ आहे स्पॉट, हीअ असांजी वैन, हीअ असांजी वैन, हीअ असांजो उस्ताद। केॾा विया हो? ॿियो कहिड़ा? ऐं हीअ आहे असांजो स्टेज, जिते हीअ चादवरे निकल आहे।